हिक मिंट सिर्फ शिव भगवान में मन लगाइण सां ॾिसो किथां जो किथे माण्हू पहुची थो वञे। यज्ञदूत करे हिकु ब्राह्मण हुयो, उनजो पुटु हुयो गुणनिधि। उनखे सभु बुरियूं आदतियूं लॻी वयूं। ब्राह्मण जो पुटु हुयो ऐं गुणनिधि खे उनजे पिता छा कई, घर मां कढी छॾियईंसि। भई तूं मुंहिंजो नालो वेठो ख़राब करी, मुंहिंजी समाज में एतिरी इज़त आहे, मां ब्राह्मण आहियां ऐं तो बि सभु बुरियूं आदतियूं पइजी वयूं आहिनि। हाणे तूं छा कर, मुंहिंजे घर मां निकिरी वञ, पंहिंजे खाधे पीते जो बंदोबस्तु पाण वञी कर। उन गुणनिधि खे मोकिले छॾियईं किथे, जंगल में। गुणनिधि जॾहिं जंगल में वियो, उनखे त सिर्फ़ु फल मिलंदा हुआ खाइण जे लाइ, ऐं उनखे इच्छा थींदी हुई भई मां अलॻि अलॻि शयूं, अलॻि अलॻि प्रकार जा व्यंजन खायां, पर उनखे कॾहिं मौक़ो न मिलंदो हो। शिवरात्रि जो ॾींहुं हुजे, उतां माण्हुनि जो टोलो लंघियो जेके पाण सां प्रसाद पिया खणी वञनि शिव मंदिर वञण जे लाइ। ऐं अलॻि अलॻि व्यंजन हुया, पूरी हुई, दाल हुई, उनमें अलॻि अलॻि प्रकार जा भोजन हुया, वञनि पिया शिव भॻवान खे भोग लॻाइण लाइ। ही बि उन्हनि जे पुठियां पुठियां वञे थो, ॾिसां त सही इहे व्यंजन खणी किथे था वञनि। मूंखे एतिरा ॾींहं थिया आहिनि, मूंखे खाधो न मिलियो आहे खाइण जे लाइ। उन्हनि जे पुठियां पुठियां वियो, उहो सॼी संगत वञी पहुती शिव भॻवान जे मंदिर में। उहो प्रसाद उते शिव भॻवान जी मूर्ति जे अॻियां रखी छॾियऊं ऐं पाण वेही करे कथा कीर्तन कयूं। ही बि उन्हनि जे पुठियां वञी वेही रहियो, भई जल्दी कथा कीर्तन पूरो थिए त मूंखे प्रसाद मिले खाइण जे लाइ। पर उन ॾींहुं सभिनी जो छा हुयो, विर्त हुयो। 12 बजे ताईं कंहिं कुझु खाधो न खाधो, सभई उते ई सुम्ही पिया मंदिर में। भई सुबुह जो उथी करे असां छा कंदासीं, प्रसाद खाईंदासीं। उन्हनि शंकर भॻवान खे भोग लॻायो। हाणे गुणनिधि खे छा थिए, पेशेंस ई न अचे, सबुर ई न अचे, भई मां त हाणे जल्दी खावां कुझु त। उन्हनि दरवाज़ो मंदिर जो जिते अंदरि मूर्ति हूंदी आहे उहो बंदि करे छॾियो हो। उन छा कई, गुणनिधि छा कई, चोरी कई। वो नंढो दरवाज़ो खोलियईं, अंदरि वियो, उतां सभु खाधे जो सामान खाधई ऐं खाई करे वरी पंहिंजा थेला भरे खणी थो वञे, भई मां सुभाणे लाइ बि खणी वञा। पर उते थोरो आवाज़ थियो, भई कंहिं कुझु खणे वेठो, त वॉचमैन हुनजे पुठियां भॼिया ऐं उनखे तीर हणी करे मारे छॾियो। बोलो गोदरी वारे घनश्याम की, बोलो हर हर महादेव की। घणा मिंट वो उते वेठो मंदिर में, थोरो टाइम ई वेठो, थोरो टाइम ई कीर्तन जे लाइ वेठो प्रसाद जे लाइ हुयो। पर उनजो उहो वेहण बि छा थी वियो, क़बूल थी वियो उते। ऐं हाणे छा कई, उन प्रसाद बि खाधई शिवरात्रि जो। उन खां पोइ उनजी मृत्यु थी। जॾहिं उनखे वठी विया मथे भॻवान वटि, यमदूत वटि या यमलोक में उनखे वठी विया। हाणे फ़ैसिलो थियणो हो, हिनखे स्वर्ग ॾियूं या नर्क ॾियूं। नर्क ॾियूं, हुनखे छा मिलणु खपे, हुनखे स्वर्ग मिलणु खपे। छो त जेके आख़िरी घड़ी हुई उन भॻवान जे मंदिर में गुज़ारी। ऐं प्रसाद बि छा खाई आयो, शिवरात्रि जे महान ॾींहं जो प्रसाद खाई आयो। इनखे ॿियो जेको जनम मिलियो, हिकु राजा जो जनम मिलियो। ऐं छो त हिनजी मृत्यु जेको आख़िरी महीना अटेन कयो हो, भजन कीर्तन कंहिंजो अटेन कयो हुई, शिव भॻवान जो। त ॾाढो वॾो शिव जो पुजारी थियो, राजा थियो पर शिव भॻवान जो पुजारी थियो। ऐं एतिरी शिव भॻवान जी पूजा कई जो अॻिले जन्म में, माना नेक्स्ट जन्म में उनखे कुबेर ठाहियो वियो। उनखे चयो भई तूं कुबेर ठहंदे ऐं सॼो पृथ्वी ते जेको बि धन दौलत आहे उनजो खज़ानची या उनजो मालिक छा थींदे, तूं थींदे। बालाजी भॻवान बि पंहिंजी शादी जे लाइ लोन वठी आया हुआ। कंहिंखां लोन वठी आया हुआ, कुबेर खां लोन वठी आया। उहो लोन वापसि न करे सघिया हुआ, इन करे उहो बालाजी मंदिर ठहियो आहे। इन करे माण्हू अॼु ताईं हुते पैसा विझी ईंदा आहिनि, जीअं बालाजी भॻवान छा करे, पंहिंजो लोन वापसि करे। बोल गोदरी वारे घनश्याम की। त ॾिसो 5 मिंट, थोरो समय, 5 मिंट न, थोरो समय हुन मन लॻाई शिव भॻवान सां ऐं हुनजी मुक्ति थी वई। उनखे जेको तकलीफ़ वारो जनम हुयो, हाणे हुनखे राजा जो जनम मिलियो। वरी राजा थी करे शिव भॻवान जी पूजा कई, हाणे हुनखे कुबेर जो जनम मिली वियो। त चवंदा आहिनि भई 10-15 मिंट बि असां अगरि शिवरात्रि वारे ॾींहुं थोरो समय बि असां
जो कथा कीर्तन करूं त असांजा सभु जेके पाप आहिनि उहे माफ़ थी वेंदा, असांजी सभु तकलीफ़ूं जेके आहिनि उहे दूर थी वेंदियूं। ॿियो केर बि असांजूं तकलीफ़ूं दूर नथो करे सघे। किथे बि वेंदा, मिथनि माइटनि वटि वेंदा, उहो ॿुधी करे चुप करे वेही रहंदा, पर भॻवानु छा कंदो? ॿुधी करे चुप करे न वेहंदो, उहे असांजा केतिरा कर्म जेके आहिनि कटींदो ऐं असांखे सुख ॾींदो। त सभई मिली करे छा चवंदासीं? वनड़ो मां तो